यूट्यूब चैनल भलीकार आऊं या कृष्ण परमार। गुजरल वीडियो में असां रीडर जे सबक 5 जी मश्क कई हुई सी। अज असां रीडर जो सबक 6 पढ़ंदासीं, जेको एक दिलचस्प पुराणो निसाबी बैत आहे जंहिंमें जरकंदड़ तारनि जे जोत जी ॻाल्हि आहे, जंहिंमें वाटाड़ू खे मुंझियल वाट ॾेखारण जी ॻाल्हि आहे, जंहिंमें राति जा पहर पसाइण जी ॻाल्हि आहे। सबक पढ़ण खां पहिरीं हिकु गुज़ारिश त जेकॾहिं तव्हां हाणे मुंहिंजे चैनल ते तशरीफ़ वठी आया आहियो त मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु, वीडियो के शेयर लाइक ऐं कमेंट करणु न विसारिजो। अचो त सबक खे पढ़ो। वाहड़े तारा गोल तारा। सबक 6 वाहड़े तारा बैत। वाहड़े तारा गोल तारा, रोशन तारा चिलके वारा, सांझी टाणे निकिरो था, उभ सॼे में पकड़ो था, चिलको चिमको सारी रात, कजे अव्हां जी कहिड़ी बात, रात लंघी या बाक़ी छा, अवीं बतायो वाट इहा, जोत अव्हां जी जे न हुजे, वाटहड़ू कर वाट मुंझे। हीअ बैत लिखियल आहे भेरूमल ग़रीब जो। हिन सबक जे कुझु लफ़्ज़नि जी आउं हिते तव्हांखे ॿुधायां थो। इहो लफ़्ज़ आहे चिलके, चेज़र चे लामज़र ले काफ़िए के, चिलके। इहो लफ़्ज़ आहे सांझी। सांझी जेकी थींदी सीन अलिफ नून सां जे ये ज़ेर जी, सांझी। निकिरो नून ज़ेर ने काफ़ ज़ेर के रेवारो, निकिरो। पखड़ो पेदवर प खेदवर ख रेवाड़ो, पखड़ो। चिलको चेज़र चे लामज़र ले काफ़ाव को, चिलको। चिमको चेज़र चे मीमज़र में काफ़ाव को, चिमको। अवहाँ अलिफ सबर वावदर हे अलिफ नून हाँ, अवहाँ। कहड़ी काफ सबर का हेजर है रे ये जरड़ी, कहड़ी। लंघी लाम नून सबर ला घे ये जर घी, लंघी। अवहीं अलिफ सबर वावदर हे ये नून जर ही, अवहीं। बतायो बेदर ब तेलिफ्ता ये वायो। वाटहड़ू वावलिफ वा टे हे जबर टह रेवा पेशड़ू, वाटहड़ू। मुंझे मीमनून पेशमन जहिए जे, मुंझे। हाणे असां हिन सबक जी मश्क कंदासीं। मश्क जा 4 हिसा आहिनि। पहिरियों हिसो आहे ॿुधायो त अलिफ सवाल आहे अव्हां खे हिन बैत जूं कहिड़ियूं सिटूं वणनि थियूं ऐं छो। त हिन जो जवाबु आहे त असांखे हिन बैत जूं जोत अव्हां जी जे न हुजे, वाटहड़ू कर वाट मुंझे, ही सिटूं वणनि थियूं। ही सिटूं इन लाइ वणनि थियूं त राति जो जेकॾहिं तारनि जी जोत, तारनि जी रोशनी न हुजे त वाट वेंदड़ वाटहड़ू वाट भुलिजी सघे थो। ॿिए सवाल आहे आसमान में तारा कहिड़े वक़्तु निकिरंदा आहिनि। त हिन जो जवाबु आहे सिज लहण वक़्तु आसमान में तारा निकिरंदा आहिनि। इन मश्क जो ॿियो हिसो आहे नवां लफ़्ज़ ठाहियो, जीअं तारा मां तारो। तारा हिन अलिफ खे हटाए ते वाव ॾींदासीं त तारो लफ़्ज़ ठही पवंदो ऐं उहो तारो हिकु हूंदो आहे। घोड़ा, घोड़ा में इन अलिफ खे हटाईंदासीं ऐं वाव ॾींदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो घोड़ो। झंडा, झंडा ही डाल खे पोयां अलिफ आहे, हिन अलिफ खे हटाए वाव ॾींदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो झंडो। झंडा घणा, झंडो हिकु। तोता, तोए खे ही अलिफ पोयां आयो आहे, इन अलिफ खे हटाए वाव ॾींदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो तोतो। तोता घणा ऐं तोतो हिकु थी पवंदो। कपड़ा, रे जे पोयां आयल अलिफ खे हटाए वाव ॾींदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो कपड़ो। कपड़ा घणा ऐं कपड़ो हिकु। हिन मश्क जो टियों हिसो आहे हेठि ॾिनल तस्वीर में अव्हां खे कहिड़ियूं शयूं नज़र अचनि थियूं, तिन जा नाला लिखो। हीअ तस्वीर हिकु स्कूल जी आहे जंहिंमें ॿार उस्तादाणियूं प्यारे मुल्क पाकिस्तान जो झंडो, गुल ॿूटा वण आहिनि। हिन मश्क जो चोथों हिसो आहे टुबका मिलाए तस्वीर जो नालो ॿुधायो। अचो त टुबका मिलायूं। हीअ तस्वीर आहे तारे जी, तारो।